नाज़रीन ख़बर आहे नज़रवा वारे कि नज़रवा भरिसां मोटरसाइकिल रेड़ो कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿार समेत 5 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। नज़रवा भरिसां ठुलबी सेक्शन थाणे जी हद साजन लाड़े वटि मोटरसाइकिल रेड़े ते शहर वेंदड़ औरत जो चैन में रहो फासण सबब रेड़ो कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ लाइक़ बंगलाणी रहवासी मासूम 3 वीरनि जो सईद अहमद पुट मरूम मल्हार बंगलाणी समेत 5 औरतूं भी ज़ख़्मी थी पयूं। हादसे जे ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल ठुल मुंतकिल कयो वियो। रिपोर्ट अब्दुल रज़ाक जाफ़री, JTN वेब न्यूज़, नज़रवा।